मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया अॼु 24 अप्रैल 2018 अंगारे जो ॾींहुं आहे। अॼु जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे अवां जो पंहिंजो मेज़बान फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अॼु जे अहम ऐं ख़ासि ख़बरुनि ते नज़र विझंदा था हलूं। हैदराबाद मां साउंड अहम ख़बर आहे त सिंध में बर्मी, बंगाली, ईरानी ऐं अफ़गानियुनि खे नादरा पारां शनाख़्ती कार्ड जारी करण खे सिंध जे क़ौम परस्त जमायतुनि जे इत्तेहाद सिंध एक्शन कमेटी सिटीज़नशिप एक्ट जी सिधी सही भञकड़ी करार ॾींदे सॼी सिंध में मुज़ाहिरा करे धरणा हणी घुर कई वई आहे त धारियुनि खे जारी कयल समूरा कार्ड रद्द करे नादरा चेयरमैन खे फौरन हटायो वञे। तफ़सील मूजिबि सिंध एक्शन कमेटीअ जे सॾ ते सभई क़ौमी कारकुननि हैदराबाद जे नादरा वारे ऑफिस आॾो धरणो हयो आहे। काल राणीबाग खां GOR कॉलोनी में क़ाइम नादरा ऑफिस ताईं रैली कढी 2 कलाकनि ताईं धरणो हयो वियो। उन मौके ते क़ौम परस्त जमायतुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि नादरा ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे नादरा चेयरमैन खे फौरन हटाइण जी घुर कई। धरणे खे ख़िताब कंदे STP जे मरकज़ी अॻवान ॼाम फताह समेजो, जिस्कम अॻवान नियाज़ कालाणी, SUP अॻवान रोशन बुरड़े ऐं दोदे महरी चयो त सिंध ख़िलाफ़ सदाईं साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि। पाकिस्तान ठहिण खां वठी सिंध में धारियुनि खे आबाद करे खेनि सुञाणप कार्ड जारी करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थींदी रही आहे। हिननि चयो त सिंध में पहिरियां ई बंगाली, बर्मी ऐं अफ़गानी लखनि जी तइदाद में मौजूदु आहिनि। अॻवाननि चयो त सुप्रीम कोर्ट वाज़े करे चुकी आहे त कराची में 35 लख गैर मुल्किन खे कैंपुनि में विहारियो वञे। उन बावजूदि सिंध हुकूमत उन सिलसिले में धारियुनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी पेशरफ़्त न कई आहे। पर हैरत इहा आहे त वफ़ाक़ परस्त पार्टियूं उन्हनि धारियुनि खे शनाख़्ती कार्ड जारी कराइण में सहूलियतूं फ़राहम करे रहियूं आहिनि। हिननि चयो त उन्हनि खे पंहिंजे मुल्क में मोकिलण बजाए धारियुनि खे सुञाणप कार्ड जारी कया विया आहिनि ऐं हाणे हू सिंध जे वसीले ते क़ाबिज़ बणिजी विया आहिनि। हिननि घुर कई त सिंध में धारियुनि खे सुञाणप कार्ड जारी करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश बंदि करे नादरा चेयरमैन खे फौरन हटायो वञे ऐं धारियुनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾींदड़ ॿियनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। धरणे में होत गाॾही, नुसरत चन्ना, आशिक सोलंगी, गौतम चन्ना, मुनवर ख़ासकेली, रसूल बख्श थेबो, रियाज़ लाखो, मोहम्मद अली अबड़ो, खुदा बख्श दर्स, जबार राहू, लियाकत जोयो, लुकमान एरी, बाबू शीदी ऐं ॿियनि सभई कारकुननि शिरकत कई। जॾहिं त कराची जे सफ़ूरा
चौरंगी गुलशन हदीद ऐं ॿियनि हंधनि ते नादरा ऑफिसुनि अॻियां एहतियाती मुज़ाहिरा करे धरणा हया विया। गुलशन हदीद में मेन चौरंगीअ वटां सिंध एक्शन कमेटीअ जे कारकुननि रैली कढी नादरा ऑफिस पहुची धरणो हयो। उन मौक़े ते सिंध याणी तहरीक जे अॻवान पिरिया सूमरो, साजिदा मलाणू, अवामी तहरीक अॻवान अब्बास मलाणू, शानी सूमरो, माजिद जरवार, सारंग कांदड़ो, एसटीपी अॻवान ख़ैर मोहम्मद मक्सी, अवामी जमहूरी पार्टी जे रशीद सधायो, सईद गोपांग, बलोचिस्तान नेशनल पार्टी जे खुदा बख्श बलोच, शाइर अदीब असगर बाग़ी ख़िताब कयो। सफ़ूरा वटि नादरा ऑफिस अॻियां एसीयूपी जे एजाज़ सामटियो, एजीपी जे कंबर हाजाणू, लाल मोहम्मद चांडियो, इरशाद सूमरो जी अॻवानी में धरणो हयो वियो। अॻवाननि चयो त नादरा अमलदारनि क़ौमी अॻवाननि सां गॾिजाणीअ में 26 अप्रैल ताईं जी मोहलत घुरी आहे। मुतालबा पूरा न थिया त 27 अप्रैल ते सिंध एक्शन कमेटी जे इजलास में सख़्त रद्द अमल साम्हूं आंदो वेंदो। होॾां मीरपुर बठोर में जसकम आरिसर जे अॻवान अमीर आज़ाद पंवर, असलम खैरपुरी, जिसाफ जे कादर बख्श ज़ौर, जस्त जे इमाम बख्श ख़ासकेली, अवामी तहरीक जे इस्माइल कंदकोट में एसीयूपी जे ज़रीत बजेराणी, दिलमुराद ॾहाणी, शाहनवाज़ मरहटो, असगर शेख, अहमद सिंधी, अहमद शेख, लाड़काने में जगदीश आहूजा, महमूद भट्टी, यसार संदेलो, मेहरान सिंधी, साजिद महेसर, गुलजार सुमरो, अलावराय उमरानी, ख़ालिद अंसारी, जमील गाद, अज़ीज़ुल्लाह भुट्टो, अहमद जतोई, हाफ़िज़ सिकंदर तुनियो, ज़ुल्फ़कार मीरानी, अब्दुल गनी बिजारानी, जावेद गोपांग, दोदो देशी, बाबर सोलंगी, सईद तुनियो, जुनेद मलगानी। शहदाद कोट में एसीयूपी, एसटीपी, एनडीपी जे अॻवाननि हमल खुश्क, हयात तुनियो, वहाब पंधराणी, इमदाद सुमरो, खुबदार मीरजत, शबीर मक्सी, शेर चांडियो, अलादाद खुश्क, अमीर जान चांडियो, गुलाम अली मक्सी, नेक मोहम्मद सारियो। नवाब शाह में एसटीपी जे निसार कीरियो, एसीयूपी जे अॻवान मुजीब माछी, जसकम जे अली रज़ा ख़ासकेली, काज़ी अहमद में कामरेड एमबी डारी, इमाम बख्श डारी, साहिल लाखो, असगर शाह, साजन कुंभार, याकूब जोकियो, बाडा में कामरेड कादर बिरोही, असगर नूनारी, ठरी मिरवा में बशीर लुंड, जुल्फ़कार सुमरो, अकबर बांभण, मोरिंद शर, फैज़ान बांभण। मीरपुर ख़ास में अॻवाननि मंज़ूर मेमण, मोहम्मद ख़ान मरी, जहांगीर पंवर, उबैद बंगलानी, यासीन पंवर। सांगड़ में जिस्कम आरिसर जे मरकज़ी सेक्रेटरी सरमद मीरानी, अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी अॻवान ज़फ़र अयाज़ डाहरी, अवामी तहरीक जे अली नवाज़ डाहरी, एसयूपी अॻवान बाग़ी थईम, एसटीपी अॻवान अली ॾिनो ख़ासकेली, जिस्कम जे अकबर मरी, जिस्कम आरिसर जे चनेसर राजड़, राणू कुंडाणी। खैरपुर में जिस्कम जे अमजद महेसर, अयूब लाशारी, गुलाम हैदर बुरड़ो, वकार मेमण, मंजूर पल, अली अहमद मस्तोई, आशिक कांदड़ो, मजीद ख़ासकेली, ज़ुल्फ़कार उजण। कोटड़ीअ में अॻवान अब्दुल फताह चन्ना, मुमताज़ गोरड़, अमजद मस्तोई, जीएम ख़ासकेली, इब्राहिम खामड़ियो, शबीर बंग। सकरंड में एसयूपी जे सदर इमरान कीरियो, मोहकमुद्दीन लुंड, रजब जलबानी, कुर्बान मक्सी। बिरियासिटी में गुलाम शबीर मीरानी, जमील अहमद जूणजो, रज़ा मोहम्मद बहन। नौशरो फिरोज़ में जिस्कम अॻवाननि ख़ादिम सियाल महर विस्तड़ो, एम इकबाल राजपर, इमाम बख्श उमरानी, मुनीर विस्तड़ो, समर सिंधी, असद उमरानी, हबीब मशवरी। मोरो में एसयूपी, एसएनपी, एसटीपी, जिस्कम आरिसर, जिस्म रियाज, जस्त। जिस्म जे अॻवाननि असलम कोरेजो, मोहम्मद अली सोलंगी, अकरम चांडियो, यासीन मल्हा, असगर बुलेदी, अयाज़ लंजार, खान सूमरो, बिलावल डाहरी, प्रेम सिंधी, वकार कलोड़ो, भेरूमल, अमीर लिगारी, इम्तियाज़ खोसो, मंजूर ख़ासकेली, जावेद आलमानी। दादू में कामरेड न्याज पंवर, अशरफ लिगारी, मीर खोसो। गड़ी खैरू में बहराम लोहर, दीदार हुसैन, यूनिस रिंद, आफ्ताब, निसार अहमद, इम्तियाज अली, जफर अली, अली हैदर, मुख्तियार चन्ना, मंसूर बबुर। जैकबाबाद में अब्दुल सत्तार जागीरानी, निज़ाम मस्तोई, जीएम सुमरो, गुलाम सरवर मस्तोई, मोहम्मद उमर सोलंगी, अब्दुल नबी मक्सी। सखर में एजीपी अॻवान हकीम ज़ंगेजो, अब्दुल वहीद खोसो, ईदन जागीरानी, सत्तार ज़ंगेजो ऐं ॿियनि शहरनि में मार्च करे धरणो हयो वियो।
जॾहिं त केतिरनि शहरनि में क़ौमी कारकुननि बुख हड़ताल करे घुर कई आहे त नादरा चेयरमैन खे फौरन हटाए धारियुनि खे जारी कयल क़ौमी सुञाणप कार्ड रद्द कया वञनि। अहम सुर्ख़ी आहे त चीफ जस्टिस चयो आहे त इलेक्शन कमीशन खे भर्तियूं रोकण जो इख़्तियार कंहिं ॾिनो आहे। सरकारी इदारनि में भर्तियुनि ते पाबंदी जो इख़्तियार कहिड़े कानून में आहे, उन जी वज़ाहत जी ज़रूरत आहे। कुझु अहम इदारनि में सरबराहनि जे मुक़ररनि जो अमल हली रहियो आहे। छा पाबंदी उन्हनि इदारनि ते बि लागू थींदी? पाण मुरादो नोटिस वठण जो मक़सदु ॿुधाए छॾियां थो त चूंडुनि में देर न थियणु घुर्जे, चूंडूं वक़्त ते थियणु घुर्जनि। सरकारी इदारनि में पाबंदियुनि ते अटार्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल खां जवाब तलब ॿुधणी अॼु ताईं मुलतवी कई वई आहे। अहम सुर्ख़ी आहे त सिंध असेंबलीअ में अपोज़िशन जो गोड़ एक्साइज़ में भर्तियुनि ते तनक़ीद। नुसरत शहर जी एक्साइज़ इंस्पेक्टरनि जी भर्तियुनि में पंहिंजा नवाज़ीअ वारी रिथ रद्द थी वई। डिप्टी स्पीकर शैला रज़ा नुसरत शहर जो माइक बंदि कराए छॾियो। अपोज़िशन सख़्तु घोड़ कयो। डिप्टी स्पीकर इजलास 10 मिंटनि लाइ मुलतवी कयो। कामरान अख्तर जा ॻाल्हायल गैर पार्लियामानी लफ़्ज़ ख़ारिज कया विया। अमीर हैदर शाह मीरपुर साकरो में स्कूलनि जो इशू उथारियो। उन ते निसार खोड़ चयो त तव्हां केतिरियूं रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त मुल्क में चीफ जस्टिस जी बदतरीन आमरियत आहे। मुल्क में जेको कुझु थी रहियो आहे उहो जुडिशल मार्शल लॉ खां घटि न आहे। हिन चयो त 22 करोड़ अवाम जी ज़बान बंदी कंहिं बि तरह क़ाबिल क़बूल न आहे। इहो कमु अवां जो न आहे त वॾे वज़ीर खे तलब करियो ऐं हुकूमत खे क़तार में बीहारे छॾियो। दुनिया में किथे बि अदलिया ईअं नथी करे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त मूं ख़िलाफ़ दाख़िल केसनि में सज़ा ॾियारण जी पूरी कोशिश कई पई वञे त जीअं सुप्रीम कोर्ट जे 5 जजनि खे सुरख़रू करे सघिजे। मौजूदा पार्लियामेंट में हाणे को दम न आहे ऐं फ़ैसिला ईंदड़ पार्लियामेंट में थींदा। सिराजुल हक़ जो सीनेट चूंडुनि बाबति बयानु तमामु मानाख़ेज़ आहे। अहम सुर्ख़ी आहे त हाई कोर्ट बारदाणू जजनि जी निगरानी में विरहाइण जो हुकुम ॾेई छॾियो। हाई कोर्ट जो हैदराबाद रीजन जे 15 ज़िलनि में बारदाणे जी विरासत लाइ सेवल जज मुक़रर करण जो हुकुम ॾिनो आहे। एंटी करप्शन सांगड़ खे आबादगारनि जा बयान वठी ज़िलई फूड अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़िले में सेवल ऐं जुडिशल मजिस्ट्रेट मुक़रर करे रिपोर्ट ॾींदा। हाई कोर्ट आबादगारनि चवणु आहे त लावारो लही वियो, कणक जा खरा तयार आहिनि। हुकूमत बारदाणू सियासी असर वारनि माण्हुनि खे पई ॾे। सकर मां असां वटि ख़बर आहे त गुजरांवाला रहवासण मथां हिकु ॾहाके ताईं क़यामत गुज़रंदी रही। खेसि चाहींदड़ जुआ में हारायो। जुआरिन लख में विकिरो कयो। ख़रीदार औरत खे 7 वरहनि ताईं क़ैदी बणाए उन मां 2 ॿार ॼणाया। सखर पुलिस 10 वरहनि खां ज़ुल्म मथां ज़ुल्म सहंदड़ गुजरांवाला जे हाफ़िज़ाबाद तलके जे ॻोठ कादराबाद जी रहवासण 38 वरहनि जी ग़ुलाम फातिमा धीअ रमज़ान मलक खे छापे दौरान 2 ॿारनि समेत बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस तर्जुमान बिलाल मीर लिगारी ॿुधायो आहे त सखर ज़िले जे तमाचाणी थाणे जे पुलिस हिकु घर ते छापो हणी मुड़ुस पारां जुआ में हारायल गुजरांवाला जे रहवासण ग़ुलाम फातिमा मलक खे 2 ॿारनि 4 वरहनि जे न्याज़ ऐं 2 वरहनि जे फयाज़ समेत बाज़ियाब कराए वरितो आहे, जंहिंखे एडिशनल सेशन जज सखर ग़ुलाम कादिर तुनियो जी अदालत में पेश कयो वियो। अदालत आॾो बयानु ॾींदे ग़ुलाम फातिमा सुडका भरींदी रही। हिन अदालत खे ॿुधायो त 10 साल अॻु माउ जे फ़ौत थियण बैदि पीउ ॿी शादी कई। वेगे माउ ऐं पीउ जे नामुनासिब रवैये खां तंग अची पंहिंजे चाहींदड़ गुजरांवाला वासी जावेद आराईअ सां शादी कई, जंहिं कराची वठी वञी तरसायो। जंहिं 7 साल अॻु मूंखे कराचीअ में जुआ में 80,000 रुपया हाराइण ते रक़म जे एवज़ी में जुआरिन जे हवाले कयो। जिन दलाल मरफत मूंखे कंबर शहर जे मीरो ख़ान रोड ते वाक़े मस्तोई मोहल्ले जे
रहवासी पीरसन अनवर मस्तोईअ खे 1 लख रुपयनि में विकिरो कयो। गुलाम फातिमा अदालत खे वधीक ॿुधायो त लख रुपयनि में ख़रीद करे शादी कंदड़ मुड़िस अनवर मस्तोई मां 2 पुटनि न्याज़ ऐं रियाज़ जो औलाद आहे। जुवारिन खां ॾोकड़नि में ख़रीद कंदड़ मुड़िस अनवर मस्तोई 7 वरह खां घर अंदरि क़ैदी बणाए रखियो हो ऐं मुख़्तलिफ़ बहाना बणाए तशदुद पिणु कंदो रहियो। गुज़िरियल ॾियारे मुड़िस अनवर मस्तोई घुमाइण लाइ सखर जे इलाइक़े तमाचाणीअ में माइटनि वटि वठी आयो, जिते हिकु नेक मर्द खे ॻुझ गुह में पंहिंजी रोदाद ॿुधाई, जंहिं पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची मूंखे उतां बाज़ियाब कयो। संदसि चवण हो त मां ॾोकड़नि में ख़रीद करे शादी कंदड़ ज़ालिम मुड़िस खां तंग अची चुकी आहियां। मूंखे तहफ़ुज़ लाइ दारुल अमान उमाणियो वञे। अहिड़े बयान खां पोइ अदालत 10 वरनि खां अज़ाब सहंदड़ गुलाम फातिमा खे दारुल अमान उमाणे छॾियो। दोदापुर मां बसां टाइम ख़बर आहे त दोदापुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी 16 वरह जी धीअ खे घुटा ॾेई क़तल करण बैदि कारा इल्ज़ाम हेठि आयल नौजवान खे बि जवाबदार कुआड़ियुनि जा वार करे मारे छॾियो। वाक़े जो केस दाख़िल न थियो। रिपोर्ट मूजिबि मीरापुर थाणे जी हद ॻोठ ईदन लेड़वाणीअ में जवाबदार गुलाम शबीर लेड़वाणी कारा इल्ज़ाम हेठि पंहिंजे 16 वरनि जी नौजवान धीअ गुलनाज़ लेड़वाणीअ खे घर अंदरि घुटा ॾेई क़तल करे छॾियो। बाद में जवाबदार कारा इल्ज़ाम हेठि आयल नौजवान नज़ीर लेड़वाणीअ खे बि कुहाड़ियुनि जा वार करे मरणी करे छॾियो। कार्रवाई करण बैदि जवाबदार फरार थी वियो। इतला मिलण ते मीरापुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी नौजवान खे इलाज लाइ लाड़काणू इस्पताल खणी पई वई त ज़ख़्मी रस्ते में दम धणी हवाले करे छॾियो। जॾहिं त गढ़ी खैरू में लेडी डॉक्टर न हुअण सबबि छोकिरीअ जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल इस्पताल जैकोबाद मुंतक़िल कयो वियो। कारा इल्ज़ाम हेठि थियल बिटे क़तल खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ ऐं रास वारी सूरत हाल छांइजी वई। क़तल थी वियल नौजवान ऐं छोकिरीअ जा लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कया विया। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ॿिए तरफ़ मीरापुर पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार गुलाम शबीर लेड़वाणीअ जे पीउ मौज अली लेड़वाणीअ खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। राब्तो करण ते एसएचओ मीरापुर जावेद महर ॿुधायो त जवाबदार बिटो क़तल करण बैदि फरार थी वियो आहे, जॾहिं त जवाबदार जे पीउ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त सरकार जी फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल करे मुख्य जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। आख़िरी इतला ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो हो। मिठीअ मां बसां वटि अहम सुर्ख़ी आहे त जंजी ॻोठ जो इम्तिहानी सेंटर 100 किलोमीटर परे शागिर्दनि लाइ पहुचण मसइलो बणिजी वियो। जाम साखीअ जे ॻोठ सचल जंजी स्कूल जो इम्तिहानी सेंटर 100 किलोमीटर परे इस्लाम कोट रखियो वियो। स्कूल जे 35 नियाणियुनि समेत 100 खां वधीक 11 ऐं 12 क्लास जा शागिर्द ॾचे में अची विया। इम्तिहानी फार्मनि में सेंटर छाछरो आहे। छाछरो 30 किलोमीटर ऐं इस्लाम कोट 100 किलोमीटर परे आहे। हेड मास्टर मूजिबि असांजे शागिर्दनि जी शीट लिस्ट ऐं सिल्पूं इस्लाम कोट सेंटर ते पहुची वियूं आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त मीरपुर ख़ासि बोर्ड ऐं एंटी करप्शन में झेड़े सबबि 3500 शागिर्दनि जो साल ज़ाया। 2017 जे 11 ऐं 12 जा सप्लीमेंट्री इम्तिहान ॾींदड़नि जा नतीजा पधरा न थिया। नतीजा तयार हुआ, एंटी करप्शन रिकॉर्ड खणी वई, उन करे नतीजो रुकियल आहे। चेयरमैन बोर्ड अहम ख़बर आहे त यमन जे उत्तरीय इलाइक़नि में शादीअ जी तक़रीब ते सऊदी इत्तेहादियुनि जी फिज़ाई कार्रवाईअ में कुंवार समेत 20 ॼणा मारिजी विया आहिनि। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि यमन जे उत्तरीय सूबे खुज जे सिहत वारे वज़ारत जे आला उहिदेदार ख़ालिद अलनादरी चयो आहे त मारिजी वियल माण्हुनि में अक्सरियत औरतुनि ऐं ॿारनि जी आहे, जेके शादी तक़रीब लाइ हयल ख़ीमे में जमा हुआ। तरजीब अहम ख़बर आहे त थर में वधीक 2 ॿारड़ा फौत थी विया। फौतियुनि जो अंग 36 थी वियो। फौतियुनि में 2 महीननि जो हाकिम ऐं 6 महीननि जो हरीश ऐं गुराणी वासी मलई कोल्ही जे मासूम नियाणी शामिल आहिनि। सिविल इस्पताल मिठी समेत थर जे समूरनि सरकारी इस्पतालनि में दवाउनि ऐं सिहत सहूलियतुनि जी खोट बरक़रार आहे। हलंदड़ महीने दौरान फौती ॿारनि जो अंग वधी
36 थी वियो आहे, पर सिहत खाते अञा ताईं नोटिस नाहे वरितो। सिंध हुकूमत जे ऐलानियल इमदादी कणक गोदामनि अंदरि ऐं ॿाहिरि ख़राब थियण लॻी, पर उन जी विरासत हिन वक़्त ताईं न थी सघी आहे। अहम सुर्खी आहे त कलोई में ज़हनी मरीज़ छोकिरीअ सां 2 जवाबदारनि जी ज़्यादती। छोकिरीअ जी माउ जो चवणु आहे त मुंहिंजी गैर मौजूदगीअ में जवाबदार घर में गिड़ी नियाणीअ सां ज़्यादती कई। हिन चयो त एतिरा पैसा न आहिनि जो अदालत जो दर खड़कायां, वॾेरा जरगे लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि। हिन इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो कयो आहे। अहम सुर्खी आहे त मखदूम जमीलुज़्ज़मान चयो आहे त पीपी सां इख़्तिलाफ़नि बाबति ॻाल्हाइण जो वक़्तु न आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि साम्हूं आई त साफ़िन खे ज़रूरु घुराईंदुसि। ईंदड़ इलेक्शन ॾुखी हूंदी। हिन चयो त निसार खोड़े सां ख़ासि मुलाक़ात न हुई। हिन आसिफ़ ज़रदारीअ जो मूंखे को ख़ासि पैगाम नाहे ॾिनो। हिन चयो त इलेक्शन मुश्किल हूंदी। समूरनि धुरियुनि खे पंहिंजा इख़्तिलाफ़ पासे ते रखी तयारी करणु घुर्जे। हिन चयो त मखदूम ख़ानदान जूं पार्टीअ लाइ ख़िदमतूं ऐं कुर्बानियूं कंहिंखां बि लिकियल न आहिनि। बिडशा में ॻाल्हियूं। अहम सुर्खी आहे त नओं देरो मां अगवा थियल ॿारड़ीअ खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम। अहम सुर्खी आहे त मलीर अथॉरिटी ॻोठाणनि जा 100 घर डाहे छॾिया। फायरिंग में 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रमज़ान ॻोठ ते मलीर डेवलपमेंट अथॉरिटीअ जे डायरेक्टर अख्तर मेयो ऐं पुलिस जे वॾनि अटालनि चढ़ाई कई। इंतज़ामिया ॻोठाणनि जा 100 खां वधीक घर डाहे छॾिया। मज़ामत ते एहलकारनि जी फायरिंग 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस 10 ॼणनि खे खंभे वई। ॻोठाणनि जो एहतियाती मुज़ाहिरो ऐं धरणो। सिंध असेंबली पहुची सूबाई वज़ीरनि खे शिकायत कई। कच्ची आबादी वारे सलाहकार मुर्तज़ा बलोच ऐं जाम खान शोर जे रोकण बावजूद MDA एहलकार न मुड़िया। ठठो ज़िले काउंसिल में पाणीअ खोट, बारदाणे ऐं लोड शेडिंग जूं दाहूं। सिंध यूनिवर्सिटी कैंपस जे ज़मीन लाइ वॾे वज़ीर सां मुलाक़ात लाइ कमेटी क़ाइमु कई वई। माण्हू पाणीअ लाइ तड़पनि पिया। बिजली बंदि आहे। आबादगारनि खे बारदाणो नथो ॾिनो वञे। शहरनि ऐं आबादगारनि जो एहतियाती मुज़ाहिरो। अहम सुर्खी आहे त फुलजी स्टेशन में स्कीम जे नाले ते किरोड़नि जी ठगी। अयाज सुमरो सरकारी मुलाज़िम भाउरनि सां गॾिजी शहबाज ऑटोज़ मुनाफ़िया स्कीम शुरू करे हज़ारे माण्हुनि खे ठगे वियो। ठगजी वियल माण्हुनि पैसा वापसि मिलण जे आसरे रोज़ानो फुलजी वारे ऑफिस पहुचनि था। मालिक ऐं एजेंट न मिलण ते परेशान थियनि था। अयाज सुमरे वॾे वज़ीर समेत ॿियनि सां फोटो कढाए माण्हुनि जो एतमाद बहाल करण लाइ सोशल मीडिया ते अपलोड कया। संदसि गिरफ़्तारीअ जा इतला सियासी समाजी धुरियुनि जी मज़म्मत ठग के ज़ाहिर करे मुतासिरनि खे इंसाफ़ ॾियण जो मुतालबो कयो वियो। अहम सुर्खी आहे त टंडो मोहम्मद खान वेझो बाहा 30 घर सड़ी रख थी विया। ॻोठ मोहम्मद कासिम ज़ौर में कमत जे पनीअ खे ॾिनल बाहा 30 घरनि खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो। ॻोठाणा हयातियूं बचाए घरनि मां निकिता। हंध चौपायो माल सड़ी रख थी विया। लखनि जो नुक़सान जो अंदेशो। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो लेट पहुतो। ॻोठाणनि हिमत करे बाह ते ज़ाब्तो आणे वधीक घर सड़न खां बचाए वरिता। मुतासिर खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल चूंडियल नुमाइंदा लड़ी न आया। मुतासिरनि तरफ़ां वायर करण जी अपील। सिंधड़ीअ में बहा जे 2 धारदार वाक़िअनि में 10 घर ऐं 9 बकरियूं सड़ी वयूं। ॻोठ कासिम पंवर में चुल्ह मां चिणग उथण करे पोरेतनि जा 8 घर सड़ी विया। घर में बीठल 8 बकरियूं, 200 मण कणक, ॾाज ऐं ज़ेवर ऐं रोक रक़म सड़ी रख थी विया। अहम ख़बर आहे त क़ौमी असेंबलीअ जे अॻूणे स्पीकर इलाही बख़्श सूमरो ऐं मोहम्मद मियां सूमरो जे पीए अनवर ख़ान सूमरो चयो आहे त इफ्तिखार अहमद सूमरो जे पुटु बैरिस्टर मोहम्मद उमर सूमरो क़ौमी असेंबलीअ जे अॻूणे स्पीकर इलाही बख़्श सूमरो ऐं अॻूणे सीनेट चेयरमैन मोहम्मद मियां सूमरो जे मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे। मीडिया आॾो मिल्कियत जा काग़ज़ पेश कंदुसि। मीडिया सां ॻाल्हाईंदे अनवर सूमरे वधीक चयो त PTI अॻवान इफ्तिखार अहमद सूमरो जे पुटु बैरिस्टर मोहम्मद उमर सूमरो, अॻूणे स्पीकर क़ौमी असेंबली इलाही बख़्श सूमरो ऐं अॻूणे सीनेट चेयरमैन मोहम्मद मियां सूमरो जे रोड़ी शहर
वारी मिल्कियत विकिरो करे पैसा पाण वटि रखियो वेठो आहे। जॾहिं त जैकबाबाद में मोहम्मद मियां सुमरो जे बंगले ते बैरिस्टर मोहम्मद उमर सुमरो कब्ज़ो करे PTI जी ऑफिस क़ाइमु करे छॾी आहे। ऐं मूं पंहिंजी प्रेस बयान में मौला बख़्श उर्फ़ जानी बाबा सुमरो खे अॻूणे क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर इलाही बख़्श सुमरो जो वारिस ॼाणायो आहे ऐं ॾिनल बयान मुंहिंजे नाले सां आहे। इलाही बख़्श सुमरो ऐं मोहम्मद मियां सुमरो जे PA अनवर ख़ान सुमरो वधीक चयो त ॿ ॾींहं अॻु जारी थियल प्रेस बयान में मूं उहो बि ॼाणायो हो त जैकबाबाद में इलाही बख़्श सुमरो जे बंगले में इलाही बख़्श सुमरो पाण संदसि भाउ इफ़्तिख़ार अहमद सुमरो ऐं अॻूणो सीनेट चेयरमैन मोहम्मद मियां सुमरो टई हिकु भाङे जा भाईवार आहिनि ऐं उन्हनि मां इलाही बख़्श सुमरो इफ़्तिख़ार अहमद सुमरो जी मिल्कियत जे वारसनि तौरु प्रेस बयान में मौला बख़्श सुमरो ऐं इफ़्तिख़ार अहमद सुमरो जो नालो शामिल हो। इन चयो त मां हाणे बि चवां पियो त बैरिस्टर मोहम्मद उमर सुमरो कराची में इलाही बख़्श सुमरो ऐं मोहम्मद मियां सुमरो जे किरोड़े रुपयनि जी मिल्कियत ते कब्ज़ो करे वरितो आहे ऐं किरोड़े रुपयनि जी मिल्कियत रोड़ीअ में विकिरो करे उन जी रक़म बि पाण वटि रखियो वेठो आहे। हिन वधीक चयो त बैरिस्टर मोहम्मद उमर सुमरो पारां अॻूणे सीनेट चेयरमैन मोहम्मद मियां सुमरो ऐं अॻूणे क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर इलाही बख़्श सुमरो जे कयल कब्ज़े वारी मिल्कियत जा मुकमल काग़ज़ 2 ॾींहंनि खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए मीडिया आॾो आंदा वेंदा। नओं कोट मां बसां वटि अहम ख़बर आहे त नओं कोट ऐं बरपासे 16 खां 20 कलाकनि जे अण ऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ चेयरमैन टाउन कमेटी बाबू सोहेल क़ाइम ख़ानी, वापारी अॻवान आसिफ़ रज़ा क़ाइम ख़ानी, PP अॻवान नूर मोहम्मद मंदरो, हनीफ़ कुंभार, ज़ीशान क़ाइम ख़ानीअ जी अॻवानीअ में शहरिन हेस्को ऑफिस अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त अण ऐलानियल लोड शेडिंग ख़तमु न थी त असां ख़मीस वारे ॾींहं खां शटर बंदि हड़ताल करे नओं कोट मीरपुरख़ास रोड ते धरणो हणंदासीं। शहरिन जी हड़ताल वारे धमकी बैदि SDO हेस्को कावड़ जी वाटर सप्लाई जी बिजली काटे छॾी। वाटर सप्लाई जी बिजली काटण बैदि पाणीअ जी सप्लाई बंदि थियण बैदि शहर में पाणीअ जो बहिरान पैदा थी वियो ऐं शहरिन हिकु भेरो ॿीहर रोडनि ते निकिरी आया। SDO ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते टाउन चेयरमैन बाबू सोहेल क़ाइम ख़ानी XCN डिग्री सां राब्तो करे SDO जे रवैये बाबति आगाही ॾिनी। XCN जे हुकुम ते SDO ॿीहर वाटर सप्लाई जे कटियल बिजली बहाल कई। उन मौक़े ते टाउन चेयरमैन बाबू सोहेल चयो त असांजे जाइज़ एहतिजाज ते SDO मच्छर जी वाटर सप्लाई जी बक़ाया ॼाणाए बिजली कटी आहे, जॾहिं त वाटर सप्लाई ते का बक़ाया न आहे। SDO हेस्को क़िबलो दुरुस्त न कयो त असां शहरिन सां गॾु ख़मीस ॾींहुं हड़ताल में शटर बंदि हड़ताल करे एहतियाती धरणो हणंदासीं। हिन हेस्को चीफ ऐं ॿियनि इख़्तियारनि खे अपील कई त नई कोर्ट में बिजली जे अण ऐलाने लोड शेडिंग जो नोटिस वठी हेस्को अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। टंडो मोहम्मद ख़ान मां बि असां वटि ख़बर आहे त टंडो मोहम्मद ख़ान मां खंबे गुम कयल जिसाफ़ जे ज़िले सदर सूफ़ी हामिद जी बाज़ियाबी लाइ संदसि घर भातिन ऐं क़ौम परस्त कारकुननि तरफ़ां गॾियल तौरु 12 ॾींहं बि खंबे गुम कयल सूफ़ी हामिद जे वालिद क़ौमी फ़नकार बीजल सिंधी, क़ौम परस्त अॻवान शाहिद फ़हद भट्टी, ज़हूर हाले पोटो, साजिद अली भट्टी, इनायत कुंभार ऐं ॿियनि जी अॻवानीअ में बुख हड़ताल कई वई। कैंप ते सिंध असेंबलीअ जे मेंबर एजाज़ हुसैन शाह, ADC 1 जुनैद अहमद समू ऐं ॿियनि पहुची मुतासिर ख़ानदान सां हमदर्दीअ तौरु शिरकत कई। खेनि इंसाफ़ ॾियारण जो यकीन पिणु ॾियारियो ऐं खेनि ॿुधाए त हू सूफ़ी हामिद जी बाज़ियाबीअ लाइ पुलिस डिपार्टमेंट जे बाला अमलदारनि खे आगाही ॾींदो त जीअं सूफ़ी हामिद जल्द वापसि थी पंहिंजे घर भातियुनि सां मिली सघे ऐं सूफ़ी हामिद जे वारसनि खां लिखत में संदसि गुमशुदगी जी दरख़्वास्त पिणु हासिल कई। यादि रहे त सूफ़ी हामिद जी गुमशुदगीअ खे 35 ॾींहं गुज़री चुका आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं ऐं सुर्खियूं अवां जे समातुनि जे नज़र कयमि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां रते देरे तहलके जी तारीख़
क़दीमी मागन ऐं मकाननि, तइलीमी इदारनि, समाजी तंज़ीमनि ऐं उन्हनि जे किरदारनि, सियासी शख़्सियतुनि, मुसवरनि ऐं उस्तादनि बाबति लाड़काणू डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटीअ तरफ़ां गवर्नमेंट डिग्री कॉलेज रतेदेरे में रतेदेरो तारीख़ी सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें केतिरनि ई अदीबनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, शाइरनि, मुहक़िक़नि ऐं सुञाण शहरियुनि शिरकत कई। रतेदेरो तारीख़ सेमिनार जी सदारत नामवर अदीब ऐं तइलीमी माहिर ऐं हिस्टोरिकल सोसाइटीअ जे सदर प्रोफेसर मुख़्तियार समूह कई। ख़ासि महिमान प्रोफेसर ग़ुलाम हुसैन कटबर ऐं एज़ाज़ी महिमान गवर्नमेंट डिग्री कॉलेज रतेदेरे जो प्रिंसिपाल प्रोफेसर शम्स सारियो, अदीब ऐं शाइर मल्हार सिंधी हुआ। सेमिनार जी रिपोर्ट हफ़ीज़ चांडियो जी तयारु कयल आहे, जेका अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। रतेदेरो तारीख़ी सेमिनार जे हवाले सां ख़ुसूसी रिपोर्ट अव्हांखे पेश पिया कयूं। रिपोर्ट ऐं आवाज़ आहे हफ़ीज़ चांडियो जो। रतेदेरे तालके जी तारीख़ क़दीम मागन ऐं मकाननि, तालीमी इदारनि, समाजी तंज़ीमुनि ऐं उन्हनि जे किरदारनि, सियासी शख़्सियतुनि, मुसविरनि ऐं उस्तादनि बाबति लाड़काणू डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटीअ तरफ़ां गवर्नमेंट डिग्री कॉलेज रतेदेरे में रतेदेरो तारीख़ी सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें केतिरनि ई अदीबनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, शाइरनि, मुहक़िक़नि ऐं सुञाण शहरियुनि शिरकत कई। रतेदेरो तारीख़ सेमिनार जी सदारत नामवर अदीब ऐं तइलीमी माहिर हिस्टोरिकल सोसाइटीअ जे सदर प्रोफेसर मुख़्तियार समूह कई। ख़ासि महिमान प्रोफेसर ग़ुलाम हुसैन कटपर ऐं एज़ाज़ी महिमान गवर्नमेंट डिग्री कॉलेज रतेदेरे जो प्रिंसिपाल प्रोफेसर शम्स सारियो, अदीब ऐं शाइर मल्हार सिंधी हुआ। हिन तारीख़ी सेमिनार में लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटीअ जे सेक्रेटरी रियाज़त बुर्डो कार्रवाई हलाईंदे ऐं आजियाणो पेश कंदे चयो त लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी पारां मार्च महीने में ॾोकरी तारीख़ी सेमिनार कराइण बैदि तालके रतेदेरे में ही सेमिनार मुनक़िद कराइण जो बुनियादी मक़सदु इहो आहे त तालके रतेदेरो जे तारीख़, क़दीमी मागन ऐं मकाननि, तालीमी इदारनि, सियासी तोड़े समाजी तंज़ीमुनि ऐं नामवर शख़्सियतुनि बाबति तारीख़ जी सहेड़ जहिड़ो अहम कमु पंहिंजे ज़िमे खणी उन तालके जे मागन ऐं मकाननि बाबति की तफ़सील गॾु करे तारीख़ सहेड़िजे त जीअं लाड़काणे ज़िले जे चइनी तालकनि बाबति मुफ़सिल तारीख़ जोड़े सघिजे। इन सिलसिले हेठि असां तालके रतेदेरे बाबति ही सेमिनार मुनक़िद करायो आहे, जंहिं लाइ रतेदेरे तालके सां लाॻापियल मुहक़िक़ ऐं अदीबनि खां नवां मकाला पिणु लिखाया विया आहिनि। रतेदेरो तारीख़ सेमिनार में सहकारी तंज़ीम लतीफ़ साईं सोशल वेलफेयर एसोसिएशन लसफा जे सदर एजाज़ अमन सारियो तारीख़ी सेमिनार जे इनक़ाद ते तमामु घणी ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त लसफा पिणु रतेदेरे जी तारीख़ सहेड़ण में दिलचस्पी रखे थी। असां हिस्टोरिकल सोसाइटी सां हिन भेरे साण हूंदासीं। इन मौक़े ते लसफा पारां आयल महिमाननि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया ऐं गॾोगॾु गुल बि पराया विया। नामवर मुसविर ऐं रेडियो आर्टिस्ट समद भट्टीअ सेमिनार में रतेदेरे जा मुसविर जे उनवान सां मकालो पेश कयो, जंहिंमें हिन चयो त मुसविरीअ जो हिकु वसी जहान आहे। मुसविरी धणी पारां हिकु अहिड़ियत आहे जेका हिकु नओं गोशो दरियाफ़्त करे थी। रतेदेरो तख़लीकारनि जे हवाले सां मुसविरनि सां पिणु मालामाल आहे। रतेदेरे जे मुसविरनि जो ज़िक्र ईंदो त काज़ी ख़ानदान जो नालो सरे फ़हरिस्त ईंदो। काज़ी ख़ानदान जो नालो सिफ़ाए अवल हूंदो। संदन मुसविरी जे मैदान में वॾो सहकार रहियो आहे। काज़ी अब्दुल हई कायल जे हवाले सां तमामु अहम नालो हुयो। गॾोगॾु भलोड़ मुसविर पिणु हो। इहो फ़न संदसि औलाद लाइ उत्साह जो सबबु बणियो, जंहिंमें संदसि फ़र्ज़ंद काज़ी ख़िज़र हयात जेको फ़न मुसविरी जे हवाले सां आलमी शोहरत रखंदड़ मुसविर आहे, उहो एशिया जो पहिरियों मुसविर आहे जेको काशीअ जी मुसविरी करे पियो। इन सां गॾु सिंध जे सुहिणे शाइर ऐं अदीब काज़ी मक़सूद गुल जे बारे में घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त हू बि हिकु सुहिणो मुसविर हो। काज़ी ख़िज़र हयात, काज़ी अख़्तर हयात, काज़ी मंज़र हयात सभई भाइर मुसविरी जे हवाले सां निहायत गैरमामूली नाला ऐं हवाला आहिनि। उन खां सवाइ अब्दुल मजीद समूह
अली असगर बरोही, अब्दुल हक सारियो, इमदाद कंगो, गुलामला आबड़ो, इशरत लतीफ़, मुनीर समेत खोड़ सारा मुसविर आहिनि जंहिंजो रतेदेरे जी तारीख़ में नालो ऐं कम नुमाया आहे। नामियारे शाइर ऐं अदीब बरकत जेहो ताल के रतेदेरे जा माग मकान जे उनवान सां मकालो पेश कयो, जंहिंमें हिन चयो त रतेदेरो क़दीम ज़माने खां माण्हुनि सां आबाद रहियो आहे। रतेदेरे तालके में वॾा म्यूनिसिपल जी हैसियत वारा शहर आहिनि, हिकु रतेदेरो ख़ुदि ऐं ॿियो नवदेरो। उनखां अलावा हिते वॾा ॻोठ पिणु आहिनि जिन मां तैब, मसूदेरो, मीरपुर भुट्टो, पीर जो ॻोठ, खानवा, पंजूदेरो, सौदूदेरो, बंगूदेरो, खैरदेरो, अघम, वारिस ॾिनो, माछी वग़ैरह अची वञनि था, जिते तारीख़ी आसार पिणु मौजूदु आहिनि। नामियारे लेखक ऐं मुहक़िक़ गुलाम हुसैन कटपर रतेदेरे तालके जा सियासी किरदार जे उनवान सां मकालो पेश कयो, जंहिंमें हुन चयो त तालके रतेदेरे मां सियासत जो सिज उभरियो आहे, जंहिं जे करे हिन शहर में सियासी हलचल कॾहिं बि माठ में न आई आहे। इहा सियासत पार्लियामानी हुजे या क़ौम परस्त सियासत हुजे, पर हिन शहर जा माण्हुनि जी ॾाहप ऐं सियासी फ़हम खे निंड करणु नाहे ॾिनी। रतेदेरे तालके में बैनुल अक़वामी सियासी शख़्सियतूं पैदा थियूं आहिनि, जंहिंमें शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो, मुमताज़ भुट्टो, शहीद बशीर कुरैशी, मक़सूद कुरैशी समेत लातादाद गैर मामूली ज़हानत जा मालिक सियासी माण्हुनि जो तअल्लुक़ हिन शहर सां आहे। ही शहर सियासी शख़्सियतुनि जी सुञाणप रखंदड़ शहर आहे। गॾोगॾु हिन शहर में केतिरा ई ख़ानदान जहिड़ोक भुट्टा, राशिदी, सूमरा, जलबाणी, गांगरा ऐं सैयद शामिल आहिनि, जिन पंहिंजी धरतीअ सां बेपनाह प्यार जो इज़हार तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। समाज सुधारक ऐं डिग्री कॉलेज रतेदेरे प्रिंसिपाल प्रोफेसर शम्सुद्दीन सारे रतेदेरे तालके जे जूं समाजी तंज़ीमूं ऐं उन्हनि जो किरदार जे उनवान ते मकालो इख़्तिसार सां पेश कयो त रतेदेरे तालके में पाकिस्तान खां अॻु जे MNA राय बहादुर ऐं रतोमल समाजी कमनि जी शुरूआति कई, जिन समाजी ऐं इंसानी ख़िदमत खे औज पसायो। समाजी हवाले सां हिन तालके में शहरी इतिहाद, शहरी एक्शन कमेटी, लसफा, कबीलाई वेलफेयर एसोसिएशनूं कमु करे रहियूं आहिनि। उनखां अलावा समाज सुधार जे सरवाण साईं अब्दुल हमीद भट्टीअ, समद भट्टीअ, शाह लतीफ़ वेलफेयर जे रूह नियाज़ हुसैन शाह जो किरदारु बि विसारे नथो सघिजे। तालके रतेदेरे में 368 समाजी ऐं फलाही तंज़ीमूं रजिस्टर्ड आहिनि, जिन मां हींअर 63 तंज़ीमूं सरगर्म में अमल आहिनि। नामियारे शाइर अदीब मल्हार सिंधीअ तालके रतेदेरे जा तालीमी इदारा जे उनवान सां मकालो पेश कयो, जंहिंमें हिन चयो त क़ौमुनि जे बहितरीन तरबियत में तालीमी इदारनि जो ई किरदारु हुजे थो। तालीमी इदारनि जे हवाले सां तालको रतेदेरो शहर हिकु अमीर तरीन शहर रहियो आहे, जंहिंमां नामुर शाइर अदीब सहाफ़ी तोड़े मुसविर निकिता आहिनि, जिन इलाइक़ाई तोड़े बैनुल अक़वामी शोहरत माणे पंहिंजे वतन जो नालो रोशन कयो आहे। तालके रतेदेरो में लातादाद हाई स्कूलनि, मिडिल स्कूलनि, प्राइमरी स्कूलनि समेत प्राइवेट स्कूलनि जो ॼार विशाल आहे, जंहिं करे हिन शहर खे इल्मी अदबी शहर चइजे त को वधा न थींदो। तालके रतेदेरे जे मौजिज़ आबिद शाह पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त असांजे शहर जा हिंदू असांजे शहर जे लाइ धणीअ पारां रहमत हुया। जेकॾहिं ईअं चइजे त वधा न थींदो त हिंदू शहरनि जी सूंहं हुया। जॾहिं बि हू पंहिंजनि धंधनि ते वेहंदा हुआ त अॻ में हू पंहिंजो पाण खे साफ़ सुथरो करे वेहंदा हुआ ऐं वॾी ईमानदारी सां माण्हू वणिज वापारु कंदा हुआ। पर अॼु बदिलजंदड़ शहरी हालतुनि खे ॾिसंदे रोअण पियो अचे। असांजी बदकिस्मती इहा आहे जो म्यूनिसिपल में हाणे वाइट कॉलर शहरी भर्ती थी चुका आहिनि, जंहिंजे करे शहर अंदरि हर पासे गंदु ई गंदु नज़र अची रहियो आहे। लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटीअ जे सदर नामुर शाइर अदीब मुख्तियार समो सदारती खिताब में आयल महिमाननि जा थोरा मञींदे चयो त डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी जो तालके रतेदेरे में सेमिनार जो मक़सदु इहो आहे त शहर जे दज़ हेठि आयल तारीख़ खे छंडे फूके हिकु दफ़ो ॿीहार तारीख़ी तौर ते माण्हुनि जे आॾो आणिजे। लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी पंहिंजे शहरनि जे मागनि मकाननि सां बेपनाह प्यार ऐं मुहबत करे पई ऐं इन जज़्बे हेठि असां ज़िले लाड़काणे जे तालकनि बाबति तफ़सीली तारीख़ी सेमिनार मुनक़िद करे रहिया आहियूं। तारीख़ जो कम में कॾहिं बि फुल स्टॉप नाहे हूंदो, हू मुसलसिल हलंदो रहंदो आहे। अॼोके सेमिनार सां रतेदेरे तालके जी तारीख़ जा केतिरा ई पासा पधरा थिया आहिनि। असां उमेद रखूं था त आईंदा बि रतेदेरे जी तारीख़ जे हवाले सां सेमिनार मुनक़िद थींदा।
हाणे अवां लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी पारां रते देरो तारीख़ी सेमिनार जी रिपोर्ट अवां जे ख़िदमत में पेश कई वई। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदो तो रहां अॼु जो अहम एडिटोरियल जो उनवान आहे त सिंध में आपाशी खाते खां पुछाणो कॾहिं थींदो। एडिटोरियल में लिखियलु आहे त पाणीअ जी खोट सिंध जे लाइ मुस्तक़िल अज़ाब बणियल आहे। हूअं त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पाणीअ जी खोट वॾो मसइलो रहंदी पई आई आहे, पर हेल सिंध जंहिं खोट खे भोॻियो आहे तंहिंजो माज़ीअ में शायदि ई कोई मिसाल ॻोल्हे सघिजे। हिकिड़ो त मथां खां ई पाणीअ जी विर्छ जो मामलो आहे, पर जेतिरो पाणी सिंध में रिढ़ी अचे थो तंहिंखे पुछड़ीअ ताईं पहुचाइण वारी ज़िमेवारी जेका सिंध जे आपाशी खाते मथां लागू थिए थी, तंहिं में ॾिठो इहो वियो आहे त वॾनि जागीरदारनि जी पूरत करे बाक़ी हेठि पुछड़ीअ जे नंढनि हारियुनि आबादगारनि खे सुकायो पियो वञे। कालोकिन ख़बरुनि जे तनाज़ुर में ई खणी ॾिसूं त सॼी सिंध मां नंढनि हारियुनि आबादगारनि जा पाणी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा ऐं एहतजाज रिपोर्ट थिया आहिनि। पाणीअ जी खोट सां गॾोगॾु हारियुनि ऐं आबादगारनि बारदानो न मिलण जूं बि दाहूं कयूं आहिनि। असीं उन्हनि कालमनि में मुसलसल हुक्मराननि जो ध्यानु उन हसास मामले ॾांहुं छिकाईंदा पिया अचूं त सिंध जे अवाम जी अक्सरियत जो गुज़र सफ़र ज़रात ते आहे ऐं ज़रात जहिड़े बुनियादी शोबे खे हिन वक़्तु जेके मसइला दरपेश आहिनि तिन जो जेकॾहिं मुनासिबु हल नथो ॻोल्हियो वञे त उनजो ॿियो मतिलबु त सिंध जे अवाम खे हथ वठी बुख ऐं बदहालीअ ॾांहुं धिकणु आहे। सिंध जे ज़रात लाइ पाणी बुनियादी वसीलो आहे ऐं पाणीअ जी खोट में वफ़ाक़ जे अवले में पंजाब जे ॾाढाई पंहिंजी जॻह ते, पर उन सचाईअ खे बि नज़र अंदाज़ नथो करे सघिजे त जेतिरो पाणी सिंध खे मिले थो तंहिं जी बि मुनसिफ़ाणी विर्छ नथी थिए। हुक्मरान धुरियुनि सां लाॻापियल वॾनि जागीरदारनि जे पाणीअ ते जेका हिकु हठी आहे तंहिंजो पुछाणो वफ़ाक़ खां न पर सिंध हुकूमत खां ई थियणु घुर्जे। सिंध हुकूमत खे उन मामले में पंहिंजा नवाज़ी तर्क करणी पवंदी, न त ॿी सूरत में सिंध जो अवाम इहा राय रखण में हक़ बजानिब हूंदो त साणनि जेका बि नाइंसाफ़ी थी रही आहे सा हुकूमत जे ई मर्ज़ीअ सां थिए पई। सिंध हुकूमत खे बिना देर सिंध में नंढनि हारियुनि आबादगारनि ताईं पाणीअ जी रसाईअ खे यकीनी बणाईंदे उन इंसाफ़ खे क़ाइमु करणु घुर्जे जेको हिकु जमहूरी हुकूमत हुअण नाते मथनि वाजिबु बणिजे थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम एडिटोरियल जंहिंजो उनवान हुयो सिंध में आपाशी खाते खां पुछाणो कॾहिं थींदो, अवां जे समातुनि जे नज़र कयमि। हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां अॼु जो अहम चूंड कालम। अॼु जो अहम चूंड कालम तहरीर कयो आहे एजाज़ मंगी। उनवान आहे कराची केरु फ़तह कंदो। एजाज़ मंगी पंहिंजे कालम में लिखे थो त अल्ताफ़ हुसैन जे क़ैद मां आज़ाद थियण बैदि कराची इक़्तिदारी माया नगरीअ जे मूमल बणिजी वई आहे। उन मूमल खे माणण लाइ हर सियासतदान कराचीअ जे काक महल जा फेरा ॾेई रहियो आहे। जेतोणीकि इमरान जो पूरो फोक्स पंजाब ते आहे, पर पोइ बि हू कराचीअ जो भेरो भञणु नथो छॾे। हू को इतफ़ाक़ न आहे त मुस्लिम लीग नून जो सदर थियण खां पोइ शहबाज़ शरीफ़ हिकु हफ़्ते में ॿियों भेरो कराची आयो आहे। शहबाज़ शरीफ़ जे ऐलान जो वज़न वधाइण लाइ वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी बि काल कराचीअ कही आयो। हिन जे अचण सां कराचीअ जे सुई साउथरन गैस जी फ़राहमी शुरू थी आहे ऐं कराचीअ जा माण्हू बिजलीअ ऐं पाणीअ जे अणहूंद मां आज़ाद थियण जी उमेद सां भरिजी विया आहिनि। जॾहिं त अहिड़े कम लाइ वज़ीर आज़म जो अचणु ज़रूरी न हो। जेकॾहिं वज़ीर आज़म ऑफिस मां हुकुम वारी फ़ोन अचे हा त न सुई गैस वारा गड़बड़ कनि हा ऐं न की इलेक्ट्रिक वारा मनमस्तीअ जो मुज़ाहिरो कनि हा। पर मसइलो इहो आहे त सिर्फ़ु मसइलो हल नाहे करणो, पर मसइलो हल थींदे ॾेखारणो बि आहे ऐं उन जी बुनियाद ते सियासत बि करणी आहे। हिकु तरफ़ MQM जा टुकड़ा पंहिंजे पुराणी कुवत कठी करण
जी नाकाम कोशिश में मसरूफ़ आहिनि ऐं ॿिए तरफ़ तहरीक इंसाफ़ वरी नई उमेद सां कराचीअ जे रेस कोरस में पंहिंजा घोड़ा डोड़ाइण जी रिथी रही आहे। हिन भेरे पीपल्स पार्टीअ में वेठल उर्दू आबादीअ जा उहे कुटी खाऊ मजनू जिन सदाई वात जो खटियो खाधो आहे, जिन कराचीअ में कम न करण लाइ सदाई MQM जे दहशतगर्द ऐं वहशत जा किस्सा बयान कया हुआ, तिन जे मथां कराची खटे ॾेखारण जो वॾो बार पइजी वियो आहे। हिकु तरफ़ उर्दू ॻाल्हाईंदड़ नरम ऐं नाज़ुक जियाला वॾे करार खां पोइ कर मोड़ण लॻा आहिनि ऐं ॿिए पासे इमरान ख़ान जहिड़ी रीति आमिर लियाकत जहिड़ा वातुड़ा मैदान में लाहे छॾिया आहिनि। तिन जो पहिरियों टकराउ त पीपल्स पार्टीअ सां थी रहियो आहे, जेतोणीकि कराचीअ जे फिज़ाउनि में उन देव जा लामारा न आहिनि जंहिंजो नालो अल्ताफ़ हुसैन हो, पर MQM त आहे ऐं बहादुराबाद वारी MQM में त उहो आमिर ख़ान बि आहे, जंहिंजे बारे में डॉक्टर फारूक सत्तार हिन वक़्तु बि उहो चई रहियो आहे त जेसिताईं बहादुराबाद ग्रुप में आमिर ख़ान आहे हू उन सां न गॾिबो, छो त आमिर ख़ान ॾोहनि में मुलवस आहे ऐं हिन जे हथ में ॾोहारी आहिनि। MQM जो उहो ॾहकाओ अॼु बि आहे। आमिर लियाकत में इहा थूम न आहे त हू MQM जे दहशत जो मुक़ाबिलो करे। हिन जी पूरी कोशिश आहे त इमरान ख़ान ऐं MQM जे विच में हिकु पुल जो किरदारु अदा करे। हू MQM सां तहरीक इंसाफ़ जे सीट एडजस्टमेंट जी कोशिश में मसरूफ़ आहे। हिन खे इमरान ख़ान उहो कमु ॾिनो आहे। उन रीति पीपल्स पार्टीअ जी कराचीअ वारी तनज़ीम ऐं ख़ासि तौर ते इहा तनज़ीम जेका उर्दू आबादीअ में बुनियाद रखे थी, तंहिंजे नाज़ुक कुलनि जे मथां वॾो बार पइजी वियो आहे। हूअं त पीपल्स पार्टी इहा हाम हणी रही आहे त हूअ पूरे पाकिस्तान मां खटे ईंदी, पर सईद गनी वारी सीट कढण खां पोइ उनखे कराची में कुझु न कुझु आसरो आहे। पर मसइलो इहो आहे त आम चूंडूं सेनेट जे चूंडुनि जीअं न आहिनि, जिन में MQM जा MPAs ख़रीद करे सघजनि। उन ॻाल्हि जो अहसासु सभिनी खे आहे त कराचीअ जो घणो तणो वोट लिसानियात जे हवाले सां कास्ट थींदो आहे, जॾहिं त मिडल क्लास जे हिकु परत में इमरान ख़ान हिकु ॿ सीटूं कढी वञे त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी पंजाबी मियां नवाज़ शरीफ़ खे वोट ॾींदा आहिनि ऐं इरफान मुरवत जहिड़ो लीडर बि पंहिंजे क़ौमी ऐं लिसानी बुनियाद ते वोट वठी वेंदो आहे। पीपल्स पार्टीअ खे सिंधी आबादीअ मां वोट पवंदा आहिनि, जॾहिं त इक़्तदार में हुजण जे बावजूदु इहा सिंधी आबादियुनि लाइ कुझु बि न कंदी आहे। पर जॾहिं बि पावर शो जो बार पइजी वेंदो आहे त कराचीअ जे सिंधी वसंदनि मां पीपल्स पार्टीअ जे झंडनि सां सिंगारियल बसूं निकिरंदियूं आहिनि। कराचीअ में MQM जे तोड़ फोड़ बैदि पीपल्स पार्टीअ जीअं नवाज़ लीग खे बि कुझु सीटूं कढण जो आसरो थियो आहे। उन करे नवाज़ लीग MQM जे सगारे धड़े सां सीट एडजस्टमेंट करण जी कोशिश पई करे। उन रीति आमिर लियाकत लाइ बि काफ़ी मुश्किल मरहलो आहे त हू कहिड़ी रीति इमरान ख़ान जे साम्हूं सुरख़रू थी सघे। कराचीअ जो वोट ॿोली ऐं क़ौमियत जे पासे वेंदो आहे। उन करे हिन भेरे कराचीअ में पठान बि तमामु घणी कोशिश कंदा त कंहिं रीति पंहिंजी आबादीअ मां कुझु सीटूं खणी सघनि। अॻिए भेरे कराचीअ जे पठाणनि जे अखियुनि जो तारो इमरान ख़ान हो, पर हिन भेरे पठान आबादी इमरान ख़ान मां ख़ुशि न आहे। उन करे न सिर्फ़ अवामी नेशनल पार्टीअ खे उमेद आहे, पर कराचीअ जे पठान आबादीअ में आज़ाद उमेदवार पंहिंजो बख़्त आज़माइण जी भरपूर कोशिश कंदा ऐं मंज़ूर पश्तीन जहिड़ी ताज़ी उथल पुथल उन पासे खे सपोर्ट कंदी। पर सची ॻाल्हि वरी बि इहा आहे त कराचीअ जो लिसानी वोट पंहिंजे पंहिंजे ॿोलीअ वारे उमेदवार तरफ़ वेंदो, पर कराचीअ में कंहिं बि ॿोलीअ खे एतिरी कुवत न आहे जेतिरी कुवत उर्दू आबादीअ में आहे। असुलु सवालु इहो आहे त कराचीअ जी उर्दू आबादी कंहिंखे कामयाबु कंदी। कराचीअ जी इहा सियासी कुवत फ़तह करे सघे
थी जंहिं तरफ़ उर्दू आबादीअ जो वोट अचे। हिन भेरे MQM जी सघ मौजूदु कोन्हे ऐं MQM ख़ुदि इंतिशार जो शिकार आहे। उन करे MQM उहो वोट न खणी सघंदी जंहिंखे उहा ख़ौफ़ जी बुनियाद ते खणंदी हुई। इहो वोट जेको सिंधियुनि, पंजाबियुनि, पठाणनि ऐं बलोचनि जे हिसे वारो हूंदो हो, उहो वोट हाणे उन आबादीअ जा उम्मीदवार खणंदा। पर असुल सवाल वरी बि उहो मोटी थो अचे त उर्दू आबादीअ जा वोट कहिड़े पासे वेंदा। इहो सवाल सिर्फ़ मुल्क जी सियासी पंडितनि लाइ अहम न आहे, पर मुल्क जी सियासत में अहम किरदारु अदा कंदड़ क़ुवतुनि ऐं MQM जे समूरनि धड़नि समेत मुल्क जे समूरनि सियासी पार्टियुनि सां गॾु उन सवाल ते इहा उर्दू आबादी बि सोचे रही आहे जंहिंजो वोट कराचीअ जे सिलसिले में अहम किरदारु अदा कंदो। उन में को शक न आहे त वसवारनि जी मदद सां मुस्तफ़ा कमाल MQM जा उहे तमामु घणा हमरा कठा कया आहिनि जिन मां के MPA ऐं के MNA ऐं के सेनेटर हुआ। उहे जेके बज़ाहिर तमामु घणी क़ुर्बानीअ जो मुज़ाहिरो करे आया आहिनि ऐं उन्हनि जे हूंदे आम तासुर इहो आहे त पाक सरज़मीन पार्टी वॾे पैमाने ते वोट खणंदी। पर इहो न विसारणु घुर्जे त अल्ताफ़ हुसैन मुंड खां वठी इहा पॉलिसी हलाई हुई त हू अक्सर नवनि चहिरनि खे टिकेटूं ॾींदो हो। MQM जे कुझु मशहूर ऐं मीडिया फिगर्स बणियल फर्दनि खां सवाइ MQM जा घणा तणा मेंबर पंहिंजे ज़ाती कारकर्दगीअ ते न पर MQM जे टिकेट सबबु सोभारा थींदा हुआ। उहो वोट जेको लॻड़ ते लॻंदड़ मोहर सबबु वजूद में ईंदो हो, उहो वोट MQM जो वोट हो। MQM जो उहो वोट हिन वक़्तु कंहिं वटि आहे? छा इहो वोट पंहिंजे वाट विञाए वेठो आहे? छा इहो वोट उहो कटिल लॻड़ आहे जंहिंखे कोई बि झटे सघे थो? छा इहो वोट MQM 5 हिसनि में विरहाइजी वेंदो? असांखे इहा ॻाल्हि ज़हन नशीन करणु घुर्जे। उर्दू आबादीअ जा मेंबर त विकामी सघनि था, पर उर्दू आबादीअ जो वोट विकामी नथो सघे। जेकॾहिं इहो वोट विकामण वारो हुजे हा त कराचीअ में पैसे वारियूं पार्टियूं जाम आहिनि ऐं उहे नाणू हलाए MQM खे बि शिकस्त ॾेई थे सघियूं। पर कराचीअ जी उर्दू आबादीअ जो वोट अञा ताईं काई धुर ख़रीद करे न सघी आहे। इहा हिकु बेरहम हक़ीक़त आहे त इहो वोट अॼु बि अल्ताफ़ हुसैन जे मुठ में आहे। जेतोणीकि अल्ताफ़ हुसैन खे मीडिया मां आउट कयो वियो आहे, अल्ताफ़ हुसैन जे नाले सां कराची में कोई जलसो करे नथो सघे ऐं अल्ताफ़ हुसैन जे हिमायत में कोई जुलूस कढे नथो सघे। कराचीअ खे MQM खां आजो कराइण वारनि क़ुवतुनि अल्ताफ़ हुसैन खे तनज़ीमी तौर ते कराचीअ मां कढी छॾियो आहे। पर हू उर्दू आबादीअ में अॼु बि इहा सघ रखे थो त वोट उनखे पवंदो जंहिं लाइ अल्ताफ़ हुसैन चवंदो। हिन वक़्तु अल्ताफ़ हुसैन बि ख़ामोश आहे ऐं उर्दू आबादी बि माठ आहे। पर उन ख़ामोशीअ में जेको कुझु पलिजी रहियो आहे उन जी परूड़ उन्हनि हल्कनि खे भलीअ भित आहे जेके उर्दू आबादीअ जे ज़हन खे सम्झी सघनि था, जिन खे उर्दू आबादीअ जे नफ़्सियात जो पतो आहे। उन्हनि खे पतो आहे त उर्दू आबादी उन्हनि अॻुवाणनि जे चवण ते वोट न विझंदी, जिन लाइ उन्हनि जो ख़्यालु आहे त उन्हनि पंहिंजे क़ाइद सां बेवफ़ाई कई आहे। उन ॻाल्हि जा तमामु घणा इम्कान आहिनि त कराचीअ में उर्दू आबादीअ जा वोट वठण लाइ MQM जा ॿई धड़ा ॻुझीअ रीत अल्ताफ़ हुसैन जो आशीर्वाद हासिल करण जी कोशिश कनि, पर अल्ताफ़ हुसैन उन्हनि जी हिमायत न कंदो। अल्ताफ़ जी पूरी कोशिश आहे त हू इस्टेब्लिशमेंट खां माफ़ी वठे, चूंडुनि में पंहिंजो किरदारु अदा करे। जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट अल्ताफ़ हुसैन खे माफ़ नथी करे त पोइ कराची खे फ़तह करण वारो सवाल निहायत मुश्किल बणिजी वेंदो। कराचीअ मां कुझु सीटूं त पंहिंजे पंहिंजे ॿोलीअ जे बुनियाद ते समूरियूं पार्टियूं सिरकाए वेंदियूं, पर कराचीअ खे फ़तह उहा क़ुवत कंदी जेका उर्दू आबादीअ जो वोट हासिल करण में कामयाबु थींदी। अहिड़ी धुर जो धणी लंडन में वेठो आहे। जॾहिं त सियासी
ऐं सहाफ़ती हल्का उन सवाल ते नाले मातर बहस में मसरूफ़ आहिनि त कराचीअ खे केरु फ़तह कंदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम चूंड कालम जेको तहरीर कयो हुयो एजाज़ मंघीअ, उनवान हुयो कराची केरु फ़तह कंदो। अवां जे समातुनि जे नज़र कयमि। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन